समाजी तंजीम जमीला बेगम जे सहकार सां मलीर प्रेस क्लब पारां खदड़न फ़कीरन में ईद जा कपड़ा ऐं ख़र्ची विराई वई। मलीर प्रेस क्लब पारां खदड़न फ़कीरन खे ईद जे खुशियन में शामिल करण लाइ जमीला बेगम फाउंडेशन जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद इदरीस खे अपील कई वई हुई, जंहिं ते जमीला फाउंडेशन पारां 30 खां वधीक खदड़न फ़कीरन खे कपड़ा, सैंडल ऐं ईद जी ख़र्ची ॾिनी वई। उन मौके ते खदड़न फ़कीरन जी तंजीम जिया, सिंध जे सदर मज़हर अंजुम ऐं ॿियनि सहाफ़ियनि सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत लॉकडाउन दौरान खदड़न फ़कीरन जी का बि माली सहायता तोड़े राशन न ॾिनो आहे। उन्हनि वधीक चयो त मलीर प्रेस क्लब ऐं जमीला फाउंडेशन जा शुक्रगुज़ार आहियूं, जन पहिरियां असांखे राशन ॾिनो ऐं हाणे ईद जे खुशियन में शामिल करण लाइ कपड़ा, सैंडल ऐं रोक रकम ॾिनी वई आहे। मलीर प्रेस क्लब की बहुत बड़ी मेहरबानी जो हमें ईद का सामान मिला। पहले इन लोगों ने राशन दिया था, अभी ईद का सामान मिला, कपड़े, जूतियाँ, जो नगद खर्चा वो हमें मिला। हम बहुत खुश हैं। ॾाढी ख़ुशी आहे त जीअं जमीला फाउंडेशन वारनि असांजी हेल्प कई, ईद जी ख़ुशियुनि में असांखे मदद कयनि, जंहिंमें वॻा, कपिड़ा ऐं जुतियूं वग़ैरह कुझु ईद जी रोक कैश रक़म आहे असांजी मदद कई, ताकी उन मलीर प्रेस क्लब वारनि जा असीं थोराइता आहियूं। उन मौके ते जमीला बेगम फाउंडेशन जे चेयरमैन डॉक्टर इदरीस आराई चयो त असांजो मक़सद ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करण आहे। हुन चयो त असां रंग, नस्ल, ज़ात पात ऐं मज़हब जे मतभेद खां हटी करे इंसानियत जी ख़िदमत करण ते यकीन रखूं था। मां तमामु वॾी ख़ुशी महसूस थो कयां त अॼु असांजे इदारे जमीला बेगम फाउंडेशन जी तरफ़ां 30 ख्वाजा सराउनि खे असां गिफ्ट ॾिनासीं, जंहिंमें कपिड़ा, चपलूं वग़ैरह ऐं कैश जी मदद में असां उनजी मदद कईसीं। ऐं असां पूरी सिंध पाकिस्तान में ग़रीबनि जी मदद कंदा आहियूं ऐं मदद करण में असांखे ख़ुशी महसूस थींदी आहे। मां सभ खां पहिरीं त शुक्रगुज़ार आहियां मलीर प्रेस क्लब जे दोस्तनि जो, जंहिंजे तसलसल सां असां पहिरीं बि नेकी जो कमु कयो ख्वाजा सरान में। अल्हम्दुलिल्लाह असां राशन तक़सीम कयो होसीं ऐं अॼु मलीर प्रेस क्लब जे दोस्तनि जे रिक्वेस्ट ते असां 30 ख्वाजा सरान खे ईद जा कपिड़ा, सैंडल ऐं कुझु ईद जी ख़र्ची ॾिनी आहे ऐं तमामु ख़ुशी महसूस करे रहिया आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जमीला बेगम फाउंडेशन असांजो जेको अदारो आहे पूरे सिंध पाकिस्तान में कमु कंदो आहे ऐं हिन लॉकडाउन में अल्हम्दुलिल्लाह हज़ारनि फैमिलियुनि खे असां राशन पुॼाए चुका आहियूं ऐं 20 रोज़े खां पोइ असां यतीम, बेवान ऐं मुस्तहक़ अफ़राद में जेको कपिड़ा विराइण जो सिलसिलो आहे उहो शुरू कयो आहे ऐं उहो बि अल्हम्दुलिल्लाह हज़ारनि जी तइदाद में असां कपिड़ा जेके आहिनि विराए चुका आहियूं ऐं इहो सिलसिलो जारी आहे। हुन चयो त मलीर प्रेस क्लब जे सदर मीर ज़ुल्फ़कार पारां खदड़न फ़कीरन जी मदद लाइ चयो वियो, जंहिं ते अमल कंदे 30 खां वधीक खदड़न फ़कीरन खे ईद जा कपिड़ा ऐं ॿियो सामान ॾिनो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk